सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त आर्मी चीफ इदारे में इंसाफ जो निज़ाम खणी आयो आहे। पीटीआई पहिरियां नेब तरमीमुनि ख़िलाफ़ हुई, हाणे ही फ़ाइदो वठी रहिया आहिनि। सेनेट जे इजलास खे ख़िताब कंदे फैसल वावड़ा चयो त पीटीआई मुल्क टोड़ण जी ॻाल्हि न करे हा त गॾु हुजनि हा। हुन चयो त चइबो ॻाल्हियूं न कंदा, आवाज़ सां ॻाल्हियूं करे केर थो करे। संदसि चवणो हो त मुल्क जी हालत क्रिकेट टीम जहिड़ी न ॾींदो। नाज़रीन अहम ख़बरवार सां शेयर कंदा हलूं। सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त आर्मी चीफ इदारे में इंसाफ जो निज़ाम खणी आयो आहे। पीटीआई पहिरियां नेब तरमीमुनि ख़िलाफ़ हुई, हाणे ही फ़ाइदो वठी रहिया आहिनि। सेनेट जे इजलास खे ख़िताब कंदे फैसल वावड़ा चयो त पीटीआई मुल्क टोड़ण जी ॻाल्हि न करे हा त गॾु हुजनि हा। हुन चयो त चइबो ॻाल्हियूं न कंदा, आवाज़ सां ॻाल्हियूं करे केर थो। संदसि चवणो त मुल्क जी हालत क्रिकेट टीम जहिड़ी करण न ॾींदो। सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त आर्मी चीफ इदारे में इंसाफ जो निज़ाम खणी आयो आहे। पीटीआई पहिरियां नेब तरमीमुनि ख़िलाफ़ हुई, हाणे ही फ़ाइदो वठी रहिया आहिनि। सेनेट जे इजलास खे ख़िताब कंदे फैसल वावड़ा चयो त पीटीआई मुल्क टोड़ण जी ॻाल्हि न करे हा त गॾु हुजनि हा। हुन चयो त चइबो ॻाल्हियूं न कंदा, आवाज़ सां ॻाल्हियूं केर करे थो। संदसि चवणो त मुल्क जी हालत क्रिकेट टीम जहिड़ी करण न ॾींदो। सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त आर्मी चीफ इदारे में इंसाफ जो निज़ाम खणी आयो आहे। पीटीआई पहिरियां नेब तरमीमुनि ख़िलाफ़ हुई, हाणे ही फ़ाइदो वठी रहिया आहिनि। सेनेट जे इजलास खे ख़िताब कंदे फैसल वावड़ा चयो त पीटीआई मुल्क टोड़ण जी ॻाल्हि न करे हा त गॾु हुजनि हा। हुन चयो त चइबो ॻाल्हियूं न कंदा, आवाज़ सां ॻाल्हियूं करे केर थो। संदसि चवणो त मुल्क जी हालत क्रिकेट टीम जहिड़ी करण न ॾींदो।